ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। लाड़काने मां लाड़काने जी शेख ज़ैद वुमेन अस्पताल जी इंतजामिया नाअहली जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। अस्पताल इंतजामिया KTN न्यूज़ कराची जे रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना जी भाॼाई खे अस्पताल में दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। आम ख़बर अवां शेयर कयूं पिया। लाड़काने जी शेख ज़ैद वुमेन अस्पताल जे इंतजामिया नाअहली जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। अस्पताल इंतजामिया KTN न्यूज़ कराची जे रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना जी भाॼाई खे अस्पताल में दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। अल्ताफ़ चन्ना जी भाॼाई खे वियम लाइ शेख ज़ैद वुमेन अस्पताल आंदो वियो। इंतजामिया 36 कलाक रुलाइण बाद दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। लाड़काने शेख ज़ैद वुमेन अस्पताल जी इंतजामिया नाअहली जा रिकॉर्ड तोड़े छॾिया। अस्पताल इंतजामिया KTN न्यूज़ कराची जे रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना जी भाॼाई खे अस्पताल में दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। अल्ताफ़ चन्ना जी भाॼाई खे वियम लाइ शेख ज़ैद वुमेन अस्पताल आंदो वियो। इंतजामिया 36 कलाक रुलाइण बाद दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां KTN न्यूज़ रिपोर्टर असलम हैदर सोलंगी खां। जी असलम, अपडेट कजो। जी इंतहाई अफ़सोसनाक सूरत-हाल आहे, ख़ासि तौर ते हेल्थ खाते जी ऐं लाड़काने जी शेख ज़ैद वुमेन हॉस्पिटल जी जंहिं बेहसीअ जा ईअं चइजे नाअहलीअ जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। KTN न्यूज़ कराचीअ जे रिपोर्टर अल्ताफ़ चन्ना जी भाॼाई जेकी हॉस्पिटल में उनखे ॻोरारी हुई, उनखे वियम जा सूर हुआ, उन तकलीफ़ में उहो अस्पताल पहुती शेख ज़ैद वुमेन हॉस्पिटल, जंहिंखे 36 कलाकनि ताईं ऑपरेशन उनजो न कयो वियो, उनजो वियम न कयो वियो। उनजे करे 36 कलाक मुसलसल ॿाहिरां स्टोर तां प्राइवेट स्टोरनि तां दवाऊं घुराई वयूं। उन बावजूद बि डिलीवरी न कराई वई त उतां उनजे जेको घर वारो मुड़ुस हो उन उते एतिराज़ मारियो त 36 कलाक गुज़री चुका आहिनि, संदसि घरवारी तकलीफ़ में मरी रही आहे, छो उनजी डिलीवरी नथी कई वञे। उन कावड़ में शेख ज़ैद हॉस्पिटल वुमेन हॉस्पिटल जी इंतजामिया उनखे उन न्याणीअ खे उन ॻोरारी न्याणी खे अस्पताल मां धिका ॾेई कढी छॾियो। उनजे करे अल्ताफ़ चन्ना KTN न्यूज़ जो रिपोर्टर आहे, एक्टिव रिपोर्टर, उन पंहिंजी इंतजामिया सां राब्तो कयो, शहरनि राब्तो कयो। उन खां पोइ इंतजामिया दाख़िल कयो। ॿीहर 12 कलाक ॿीहर लेट करण खां पोइ ऑपरेशन कयो, जंहिंखां पोइ ॿारड़ो जीअं ई पैदा थियो त उहो ॿारड़ो फ़ौत थियो। न उन ॿारड़े देरि सां ऑपरेशन करण जे करे हिकु त ॿारड़ो फ़ौत थियो, मथां वरी न ई उन अस्पताल जे अंदरि का नर्सरी, को ॿारनि जो को ICU आहे, न को वेंट उते मौजूदु आहे। उनजे करे ख़ासि तौर ते ही हिकु मासूम ॿारड़े जो वाक़ियो पेश आयो आहे। अहिड़ा सभई ॿारड़ा इन अस्पताल जी अगरि असां रिपोर्ट वठूं था, सभई ताज़ा नवां ॼावल ॿारड़ा हिते फ़ौत थियनि था। उनजी को बि हिते नोटिस नथो वठे। इन अस्पताल जे अंदरि हेड ऑफ डिपार्टमेंट आहे डॉक्टर शाहिदा अबड़ो, उहा मुसलसल हितां गाइब हूंदी आहे, उहा ईंदी कोन्हे का, जॾहिं खां वठी उन वटि चार्ज आहे उन जूनियर जे हवाले करे सघे। असीं मालूम कयो आहे डॉक्टर फौजिया काशिफ जो, उहा उते मौजूदु न आहे। डॉक्टर शाइस्ता जो मालूम कयो आहे, उहा उते मौजूदु न आहे। हिकु सुपरवाइज़र आहे सॼी अस्पताल जो, हेॾी वॾी अस्पताल जंहिंजी चांडका जी एॾी वॾी हॉस्पिटल आहे, इन समूरो हॉस्पिटल 1 अरब खां वधीक हिन जी बजट आहे। सुपरवाइज़र आहे नवाज़ मंगण, उनजे हवाले उहो कच्छे कारे जो उहो मालिक लॻो पियो आहे। उहो गॾियल तौर ते दवाऊं कीअं थियूं खपनि अस्पताल मां, दवाऊं काॾे थियूं वञनि, मशीनरीअ जा पैसा काॾे था वञनि, हिकु सॼी जेको आहे सो इहो ड्रामो करे ऐं सॼी पाण में मिली जुली करे इहो इंतजामिया अस्पताल जो हाल बणायो आहे। उन न्याणी जेकी जंहिंजो ॿारड़ो उहो फ़ौत थियो, उनखे अस्पताल मां धिका ॾेई ॿीहर कढियो वियो ऐं उहो ॿारड़ो जो लाश खणी जेकी उहा न्याणी आहे अल्ताफ़ चन्ना जी भाॼाई, उहा घर रवानी थी। इहा सूरत-हाल आहे शेख ज़ैद वुमेन हॉस्पिटल। इंतहाई बेहसीअ जा जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि इहो मुज़ाहिरो कयो आहे। उतां जी जेकी इंतज़ामिया उहा नाअहलीअ जा उन रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। सिहत खाते उन हवाले सां हिन वक़्त ताईं को बि नोटिस न वरितो आहे। DG हेल्थ, सेक्रेटरी हेल्थ, इहा सूरत-हाल आहे। असीं सॼी लाड़काने जूं अस्पतालूं जंहिंजी असां रुगो बजट ॾिसंदासीं, हेॾो वॾो शहर, ईअं चइजे वज़ीर आज़मनि जो शहर, अॻूणा वज़ीर आज़मनि जो शहर, इंतहाई अहम सियासी हवालनि सां शहर, उतां जा लखे माण्हू, ईअं चइजे अस्पताल लाड़काणो अस्पताल न फ़क़ति हिकु अस्पताल आहे, पर आस पास जा लखे माण्हू इन अस्पताल में ईंदा आहिनि। ऐं वुमेन हॉस्पिटल जो इहो हशर आहे त जेके डिलीवरी वारियूं न्याणियूं अचनि थियूं उन्हनि सां इहो हशर कयो थो वञे। ॿारड़ा ताज़ा ॼावल ॿारड़नि लाइ को ICU न आहे, को स्पेशलिस्ट उते मौजूदु न आहे। लखे रुपयनि जूं पघारूं डॉक्टर्स घर वेठे खणनि था, हेड ऑफ डिपार्टमेंट्स घर वेठल आहिनि। हिन एॾी वॾी सूरत-हाल खे मामूली सूरत-हाल सम्झी
हिकु आम शइ सम्झी छॾो त रूटीन थी चुकी आहे। ॿारनि जो फोत थियणु, औरतुनि जो फोत थियणु, हिकिड़ो बेहसीअ जो मुज़ाहिरो आहे। एम्बुलेंस जो न हुजणु, इहो हेल्थ खाते जो इहा सूरताल रही आहे। ऐं हेल्थ खाते जी जेकी मिनिस्टर आहे डॉक्टर अज़रा पेचो हमेशह दवाऊं कंदी रही आहे त असां अस्पतालुनि खे बहितर बणायो, पर ग्राउंड रियलिटी असां ॾिसूं था हितां लाड़काणे जे अस्पताल खां वठी कराची जे अस्पताल ताईं उनजो इहो हशर आहे त माण्हू तड़पी तड़पी हुते फोत थी रहिया आहिनि। लाड़काणे जी शेख ज़ैद वुमेन हॉस्पिटल फेस ॾियण बजाए हाणे कातिल बणिजी चुकी आहे। जी अच्छा असलम करो